الله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون قال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब दोस्त दिल जे गहराइण सां दुरूद शरीफ पढ़ो اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد वाजिब एहतराम काबिल सद इकराम फैज़ाबाद जे आस पास जा रहंदड़ मुझे अज़ीज़ साथियो भाइरो बुजुर्गो अज तवां सां हुफ़ाज़ किराम जे दस्तारे फ़ज़ीलत कॉन्फ्रेंस में ज़ीनतुल क़ुरा हज़रत कारी अब्दुल वहाब साहब जी दावत ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ है अल्लाह तबारक व तआला तवां असांजी हाज़िरी के मक़बूल व मंज़ूर फरमाए। सब चो आमीन। मूंखे ईअं महसूस थिए थो पियो त सुबुह खां वठी करे उलमा इकराम जा बयान अवां ॿुधी करे थकिजी पिया आहियूं। मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब लाड़काणे वारा उहे भी वेठा आहिनि, पर अवां जो इहो हाल आहे त पोइ मौलाना खे जवाबु ॾियणो पवंदो। अवां जी नियत वेहण जी आहे या भॼण जी? कुछ वक्त वेहण जी नियत आहे, माना शाम ताईं अवां निभाईंदव न। अल्लाह से अवां खे जज़ाए ख़ैर ॾे। दस्तारे फ़ज़ीलत अवां पाण ॾिठी, निंढड़ा नौनिहार गुलनि जहिड़ा तालिबुल इल्म जिन्हनि जे मथनि ते दस्तार खे सजायो वियो। सब खां पहिरियां मां उन्हनि हुफ़ाज़ किराम खे ऐं उन्हनि जे वालिदैन खे मुबारकबाद ॾियां पियो। उन सां गॾोगॾु जामिया जे इंतिज़ामिया खे, असातिज़ा किराम खे मुबारकबाद ॾियां पियो। क़ुरान शरीफ़ उहो किताब आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन जे नाज़िल करण खां बाद में उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी पाण खयो। अल्लाह तबारक व तआला खोड़ सारा आसमानी किताब हिन दुनिया में नाज़िल फरमाया, लेकिन कंहिं भी किताब जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो उन कोन खयो। इहो ही सबब आहे त जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त कंहिं भी आसमानी किताब जे नाज़िल करण खां बाद में उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो न खयो, तो उन वक्त जे उम्मतन पंहिंजनि पंहिंजनि किताबनि में तग़य्युर ऐं तबद्दुल यानी कि उनखे बटाए सटाए करे पंहिंजे फ़ाइदे जूं ॻाल्हियूं उन में रखी करे ऐं पंहिंजे जेके फ़ाइदे जूं ॻाल्हियूं बज़ाहिर सम्झ में न पई अचनि उन्हनि खे तब्दील करे ऐं उन जी असल शक्ल ऐं शबाहत किताब जी ख़त्म करे छॾियो।
लेकिन अल्लाह तबारक व तआला जने कुरान मजीद के नाज़िल फरमायो ऐं फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। पैगंबर हिन कुरान के असां तुझे मथों नाज़िल करण वारा भी असां आहियूं ऐं इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी असां जे मथों आ। अज 1500 साल गुज़री चुका आहिनि। खोड़ सारा कुरान जा दुश्मन, दीन जा दुश्मन, इस्लाम जा दुश्मन कुरान के मिटाइण ऐं मिसाइण जी ॻाल्हि कयूं, कुरान जे मिटाइण जी कोशिश क्यों। दुनिया की धरती में अड़ा इंसान रहा ये कुरान न रहे उनकी मुखालफत क्यों, दीन के खिलाफ प्रोपेगंडा क्यों। कुरान के मिटाइण के लिए अलाए केतरा हज़ारन के तादाद में कुरान के नुस्खन के दरियाहन के अंदर फिटो कयो वियो उन्हनि खे जेको आहे ऐं कुरान जा खोड़ सारा नुस्खा जेके आहिनि बाह जे अंदर साड़िया विया। लेकिन उन वक्त जे उलमाए किराम जॾहिं ॾिठो त काफ़र यहूद ऐं हुनूद कुरान जा मुनकिर, दीन जा दुश्मन, इस्लाम जा दुश्मन कुरान के मिटाइण की कोशिश करन था पिया, जंहिंजे करे कुरान जा नुस्खा दरियाहन में ऐं बाह जे अंदर साड़िया था वञनि पिया। उन वक्त जे उलमा उन्हनि यहूद ऐं हुनूद यहूदिन एजेंटन के कुरान जे दुश्मनन के नंढड़ा बचड़ा 8 ऐं 7 सालन जा ॾेखारे करे उन्हनि खे ॿुधायूं तो कुरान जा नुस्खा तो अवां साड़े सघो था पिया, दरियाहन में उन्हनि खे लोढ़े सघो था पिया, लेकिन 7 ऐं 8 सालन जे बच्चे जे दिल में अवां कुरान के नथा कढी सघो। दुनिया के अंदर हज़ारन की तादाद में न बल्कि लखन के तादाद में अवां के कुरान जा हाफिज मिलंदा। हर साल लखन के तादाद में मुसलमान कुरान जा हाफिज बणजन पया। हिन साल विफाकुल मदारस जो असांजो मदारस जो बोर्ड है उनकी रिपोर्ट आ 2 लख ऐं कुछ हज़ार जेके हैं उन हिन साल में हुफ़ाज़ किराम हाफिज थी करे कुरान जो इन साल हिफ़्ज़ मुकम्मल करे ऐं विफाकुल मदारस जे बोर्ड तहत 2 लख ऐं कुछ हज़ार तालिबुल इल्म हाफिज सगोरा इम्तिहान ॾियनि था पिया। तो सिर्फ पाकिस्तान के अंदर ये 2 लख ऐं कुछ हज़ार इम्तिहान ॾियण वारा तालिबुल इल्म हाफिज आहिनि, लेकिन जेके इम्तिहान नथा ॾियनि उन्हनि जो शुमार भी लखन में आहे। माना मालूम छो तो सिर्फ अवां जे पाकिस्तान के अंदर 3 खां 4 लखन जे तादाद में एकड़े साल के अंदर हुफ़ाज़ किराम कुरान जो हिफ़्ज़ मुकम्मल करे ऐं पांजे मथन ते दस्तार जो पटको सजाइन था पिया। इहो कुरान जो मौजूज़ो आहे जो कुरान के क़यामत ताईं कोई भी तब्दील ऐं उनके तगय्युर तबद्दुल नथो करे सके पियो, छो तो कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण खणंदो। ऐं इन कुरान जी तालीम सब खां पहिरियां आका इनामदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम खे ॾिनी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मक्की ज़िंदगी, उते नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मदरसो कायम कियो दारे अरकम जे नाले सां, जिते कुरान जी तालीम सहाबा किराम खे ॾिनऊं। उन खां बाद में जॾहिं मदीने मुनव्वर हिजरत करे विया, असाबे सुफ़ा जे नाले सां मदरसे के कायम करे ऐं उते पंहिंजे सहाबा के कुरान जी तालीम ॾिनऊं। यानी कि कुरान जो सब खां पहिरियों उस्ताद जेको आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि। कुरान जा सब खां पहिरियां शागिर्द सहाबा किराम आहिनि। तव्हां असांखे कुरान नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम जी जमात खां मिलियो आहे। पहिरियों मदरसो कुरान जे तालीम जे कायम करण जे लाइ, कुरान जे तालीम के आम करण जे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पान कायम कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां बाद में सहाबा किराम कुरान जे तालीम के आम कयो। दुनिया के कुंड कुर्श में वञी करे पंहिंजा बच्चा ॿार छॾे करे पंहिंजो घर घाट छॾे करे अफ्रीका के जबल में, अफ्रीका के बेटन में, अफ्रीका के जेको आहे जंगलात में, दुनिया के कुंड कुर्श में वञी करे तव्हांजे पाकिस्तान में कुरान जे तालीम जे लाइ हिते सहाबा किराम पहुता।
ठठे में सहाबा कराम जो तव्हांखे क़बरूं मिलंदियूं, तव्हांजे सखर में जेको आहे सहाबा कराम जूं क़बरूं मिलंदियूं। इहे सखर घुमण कोन आया हा, ठठो घुमण कोन आया हा, पाकिस्तान में सहाबा कराम विज़िट करण कोन आया हा, या दुनिया जे कुंड कुर्श में सहाबा कराम विज़िट करण लाइ कोन विया हा। इहा क़ुरान जे तालीम खे आम करण जे लाइ, क़ुरान खे घर घर दर दर झंग ऐं झर में पहुचाइण जे लाइ वञे इन्हनि सफ़र कयो। ॼावा त मके में हुया, ॼाया त मदीने में हुआ, उन्हनि जा बच्चा त मके में हुया, उन्हनि जा घर त मदीने में हुया, लेकिन घर छॾियऊं, पंहिंजो जेको आहे त बच्चा ॿार छॾियऊं, सभु कुझु जेको छॾे करे अकेला जेके आहिनि दीन जे तालीम जे लाइ, उनखे आम करण जे लाइ दुनिया जे कुंड कुर्श में वञी करे पंहिंजूं क़बरूं उते जेको ठाहे करे अॼु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं उन सजदे जी हालत में ॼण के सुता पिया आहिनि, जो अल्लाह तबारक व तआला भी उन्हनि जे कम खां ख़ुशि थी करे इन क़ुरान में फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, मां सहाबा जी जमात खां राज़ी आहियां, इहे सहाबा जी जमात मूं अल्लाह खां राज़ी आहे। तो मुंहिंजा अज़ीज़ साथियो, सब खां पहिरियों मदरसो क़ुरान जे तालीम जे आम करण जे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खोलियो, उन खां बाद में सहाबा कराम, उन खां बाद तबा ताबईन, इहो सिलसिलो हलंदो रहियो। उहो बि वक़्तु आयो बरे सगीर जे अंदरि जॾहिं दारुल उलूम देवबंद जे नाले सां, देवबंद जी हिकिड़े बस्ती में, देवबंद जे हिकिड़े ॻोठ में दारुल उलूम जे नाले सां मदरसो क़ाइमु कयो वियो। इन क़ुरान जे तालीम ॾियण जे लाइ, क़ुरान जे तालीम खे आम करण जे लाइ दारुल उलूम खे खोलियो वियो। उन वक़्तु दारुल उलूम को बिल्डिंग जो नालो कोन हो, दारुल उलूम माना इल्म जे हासिल करण जो घर। उहो घर कहिड़ो हुयो? चवंदा आहिनि हिकिड़ो दरख़्त हुयो, उन दरख़्त जे हेठों हिकिड़ो उस्ताद ऐं हिकु शागिर्द जेके तालीम ॾियनि पिया ऐं तालीम हासिल करे पियो शागिर्द जेको अॼु शेखुल हिंद जे नाले सां मशहूरु आहे, महमूद नाले शेखुल बिरादरम अल्लामा मौलाना ताहिर महमूद सुमरो साहब जन भी जलवा अफरोज़ थिया आहिनि। मुख़्तसर बस मां पंहिंजे बयान खे उकलायां थो पियो, पंहिंजी जगह वठां थो पियो। अर्ज़ के पियो तो उहो भी वक़्तु आयो बरे सगीर जे अंदरि दारुल उलूम देवबंद जे नाले सां मदरसो क़ाइमु थियो, जंहिंमें क़ुरान जे तालीम खे आम कयो वियो। उन खां बाद में उन जूं शाखूं बरे सगीर यानी कि पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे अंदरि कुंड कुर्श में मदरसा क़ाइमु कया विया, जंहिंमें दीन जी तालीम ॾिनी भी वञे। ही मदरसो भी उन जी निस्बत भी दारुल उलूम देवबंद जे तरफ़, इन जी निस्बत भी असाबे सुफ़ा मदीने जे मदरसे जे तरफ़, हिन इदारे हिन मदरसे जी निस्बत भी दारे अरकम मक्के जे मदरसे जे तरफ़ आहे, जाते क़ुरान जी तालीम ॾिनी भी वञे। हिते ॾिनी वई, हिते दारुल उलूम में भी क़ुरान जी तालीम ॾिनी भी वञे, हिन इदारे में भी क़ुरान जी तालीम ॾिनी भी वञे। त ही क़ुरान भी क़यामत ताईं रहंदो, हिन क़ुरान जी तालीम भी क़यामत ताईं रहंदी। जंहिं इदारनि में, जिन मदरसनि में क़ुरान जी तालीम ॾिनी भी वञे, इंशाअल्लाह उहे भी क़यामत ताईं रहंदा। इंशाअल्लाह नथा कयो, चओ त इंशाअल्लाह इहे मदरसा क़यामत ताईं रहंदा। क़ुरान जा दुश्मन आया, क़ुरान खे ख़त्म करण जे लाइ पाण ख़त्म थी विया। क़ुरान शरीफ़ अॼु भी अल्हम्दुलिल्लाह पढ़ियो थो वञे, क़ुरान जाते पढ़ियो थो वञे। मदारिस ऐं मसाजिद खोड़ सारा इंसान हुया ते इंसान, लेकिन हैवान सिफ़त इंसान उहे आया मदरसनि खे ख़त्म करण जे लाइ। अॼु उन्हनि जो वजूद कोन्हे, पर अल्हम्दुलिल्लाह मदरसा साॻी जगह ते क़ाइमु आहे। तव्हांजे माज़ी करीब में मुशर्रफ जेका मदारस जी इंतिहाई जेका है मुखालफत करे ऐं मदारस के जो है बंद करण जी ऐं उनके ख़त्म करण जी कोशिश कई, लेकिन दुनिया अॼु उनखे ॾिसे थी पई। मुशर्रफ जो को नालो वठण लाइ तयारु कोन्हे।
हिन वक्त भी अल्लाह जे अज़ाब में वो मुब्तला है, लेकिन मदारिस मसाजिद अज भी महफूज आहिनि, उनमें दीनी तालीम पढ़ी थी वञे। अज जेकॾहिं तव्हां ॾिसंदो मुशर्रफ जो पोइ लॻ, यहूद ऐं हुनूद जो पोइ लॻ, इमरान ख़ान जी सूरत में अज भी चवे थो पियो त पाकिस्तान में मदरसा न हुजनि, अज भी चवे थो त क़ुरान जी तालीम आम न हुजे, क़ुरान जो कानून न हुजे, अज भी क़ुरान जी मुखालफ़त पियो करे, दीन जी मुखालफ़त करे पियो, अज भी दीनदारनि जी मुखालफ़त करे पियो, पाकिस्तान जे अंदर ख़त्म नबूवत जी अज भी मुखालफ़त करे पियो। अज इमरान ख़ान भी जेकॾहिं दीनदारनि जे ख़िलाफ़, क़ुरान जे ख़िलाफ़, क़ुरान जे उन मदारिस ऐं मसाजिद जाते उते क़ुरान पढ़ायो थो वञे पियो, उन जे ख़िलाफ़ जेकॾहिं इमरान मैदान ते आयो आहे तो उन जे ख़िलाफ़ अमीर अल मोमिनीन कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान मदारिस जो भी हिकिड़े तरफ़ तहफ़्फ़ुज़ करनि पिया, मसाजिद जो भी हिकिड़े तरफ़ तहफ़्फ़ुज़ करनि पिया, दीन जो भी हिकिड़े तरफ़ तहफ़्फ़ुज़ करनि पिया, त ख़त्म नबूवत जो भी हिकिड़े तरफ़ तहफ़्फ़ुज़ करनि। अज इमरान जे ख़िलाफ़ उन हिकु तहरीक जो आगाज़ कयो आहे। जॾहिं खां इमरान ख़ान पाकिस्तान जे सरज़मीन में पाकिस्तान जे हिकु अहम मनसब वज़ारत उज़्मा ते उनखे तव्हां असांजे मथां मुसलत कयो वियो, उन ॾींहं खां वठी करे कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब सरापा एहतिजाज आहिनि। उन ॾींहं खां वठी करे इमरान ख़ान जे कढ पइजी वियो आहे। मौलाना फज़लुर रहमान जी इमरान ख़ान जे ख़िलाफ़ का ज़ाती जंग न आहे। इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जेकॾहिं जंग मौलाना फज़लुर रहमान जी आहे त उहो दीन जे लाइ आहे, क़ुरान जे लाइ आहे, जेको आहे मदारिस मसाजिद जे लाइ आहे, तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे करे आहे। इन तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, दीनी मदारिस मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, दीन ऐं इस्लाम जी चौकीदारी जे लाइ मौलाना फज़लुर रहमान साहब इमरान जे ख़िलाफ़, इमरान जे हुकूमत के ख़त्म करण जे ख़िलाफ़ 26 मार्च ते ऐलान कयो आहे त इस्लामाबाद हलणो आहे। मां अॼु अव्हां खां विच में अज़म वठणु चाहियां थो पियो त छा अव्हां मदारिस ऐं मसाजिद जी तहफ़्फ़ुज़ जे लाइ, अव्हां क़ुरान जे तालीम जे जेको आम करण जे लाइ, अव्हां जेको आहे ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मौलाना फज़लुर रहमान सां शाना बशाना इस्लामाबाद हलंदो या न हलंदो? नारे तकबीर, कायदे जमीयत कदम बढ़ाओ। रात मौलाना फज़लुर रहमान ऐलान करे छॾियो आहे त जेको भी चाहे थो त हिन पाकिस्तान जे अंदर ख़त्म नबूवत भी महफूज़ हुजे, दीनी इदारा जेके भी आहिनि मसाजिद मदारिस जी सूरत में उहे भी महफूज़ हुजनि, दीन जे ख़िलाफ़ को प्रोपगंडा भी न करे, तो पोइ 26 मार्च ते उनखे पंहिंजा घर छॾणा पवंदा, पंहिंजा बच्चा छॾणा पवंदा। हिन दीन जे ख़ातिर, इस्लाम जे ख़ातिर, क़ुरान जे ख़ातिर, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे ख़ातिर उनखे सभु कुझु कुर्बान करे, पंहिंजो वक़्तु कुर्बान करे, पंहिंजी जान कुर्बान करे, पंहिंजा बच्चा ॿार कुर्बान करे इन इस्लामाबाद हलणो पवंदो। ऐं इमरानी तख़्त खे जेसीं ताईं ख़त्म न कंदासीं एसि ताईं इस्लामाबाद खां न उथंदासीं। छा तव्हां मौलाना फज़लुर रहमान जो साथ ॾींदो या न ॾींदो? 26 मार्च ते निकिरंदो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। इंशाअल्लाह 26 मार्च ते इतों सखर खां कायदे सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो जी क़यादत में मौलाना फज़लुर रहमान साहब जे शाना बाशाना थी करे इस्लामाबाद हलंदासीं। दुआ है अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिन तहरीक में, दीनी मदारिस मसाजिद तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जी तहरीक में उलमा किराम जो साथ ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको मां चयुमि अल्लाह तबारक तआला क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।